खे पैगाम पहुचाए सघूं कि सिंध असांजी सिंध आहे, अचो गॾु थियूं मुतहद थियूं ऐं सिंध खे पहुचाए सघूं। थोराइता आहियूं जेको असांखे पंहिंजी कल्चरली ऐं सकाफ़ती ईद ॾेई छॾी आहे, जंहिं ते असीं सभु ॼणा गॾिजी थी करे सिंध जी वहदत जी ॻाल्हि था करियूं, सिंध हिक जी ॻाल्हि था करियूं। सिंध हिकड़ी पुराणी हज़ारे साल पुराणी तहज़ीब आहे ऐं उनजो कल्चर आहे, उहो कल्चर असीं कंहिंखे कोन ॾींदासीं। हीअ असांजी क़ौमी ईद आहे। अली काज़ी सां गॾु असां भरपूर 6 डिसंबर ते शिरकत कंदासीं। असीं अली काज़ी साहब जा तमामु वॾा तौरात आहियूं। सकाफ़ती ॾियारो असां यादगिरी ऐं कल्चर असांजो पुराणो आहे, हलंदो रहे। अली काज़ी साहब असां सॼे कश्मीर घाटी कारूंजर जे माण्हुनि खे हिकु चैन ठाही 6 डिसंबर इंशा अल्लाह ताला असीं भरपूर मल्हाईंदासीं। असांजी ही सिंध जेका पुराणी सदियुनि खां आहे ऐं पुराणी तहज़ीब आहे ऐं जेको सो हिनजी सकाफ़त असां न कंहिंखे ॾिनी आहे ऐं न ॾींदासीं। वफ़ाक़ सां अॼु बि असांजो जहिड़ो आहे, सुभाणे बि असांजो जहिड़ो थींदो ऐं जेको असांजो ही कल्चर जे आहे असां सरे आम हिन खे मल्हाईंदासीं, अञा वधीक हिन सां धूमधाम मल्हाईंदासीं। ऐं अली काज़ी जा असीं तमामु घणा थोराइता आहियूं जे असांजे नौजवाननि खे जेका असां इहा हौसलो अफ़ज़ाई कयो।